Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. सिंध काबीना मैट्रिक इंटर ऐं डिप्लोमा जा सर्टिफिकेट्स बिना इम्तिहान जारी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध वर्कर्स कंपनसेशन ऐं सिंध इंफॉर्मेशन कमीशन जे रूल्स में तरमीम जी भी मंज़ूरी। काबीना एक्सपो फील्ड सेंटर ऐं 150 बेड्स जे बदल हाई डिपेंडेंसी यूनिट लाइ ख़र्च जी भी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना वफ़ाक़ी हुकूमत जी हिदायत ते कणक मार्केट में मोकिलण वारे मामले ते फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो। ईंदड़ इजलास में गौर करण जो फ़ैसिलो। ख़ुराक खाते जे सेक्रेटरी चयो आहे त कणक ऐं अटे जा अघ वधण सबबि सिंध जी कणक ॿियनि सूबनि ॾांहुं वञी रही आहे। सूबे में कणक जो घुर्बल ज़ख़ीरो मौजूदु आहे ऐं राति खां ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वई आहे। वॾे वज़ीर तरफ़ां कार्रवाई बाबति रिपोर्ट पेश करण जी हिदायत। जिन्होंने इनको लेकर आए थे, अगर उनको साफ शफाफ पाकिस्तान बनाना था, करप्शन फ्री पाकिस्तान बनाना था, तो क्या आज पाकिस्तान करप्शन फ्री है? इस ऑर्डर में जो एहतसाब नाब का हो रहा है, हमारा एस्टेब्लिशमेंट का हो रहा है, हमारे कठपुतली सियासी जमातों का हो रहा है। नाब को रहना का कोई जहाज नहीं बनता। नाब का चेयरमैन जो खुद एक जमाने में जज था, अगर उसमें कोई शर्म है, अगर उसमें कोई हया है, अगर उसने ये ऑर्डर पढ़ा है, तो इस्तीफा दो, घर चले जाओ, बंद करो नाब को, ताले लगा दे इस गैर आईनी गैर जमहूरी इदारा का। पार्लियामेंट को फौरन एक्ट करना चाहिए। पहले कदम हमारा होना चाहिए कि हम नाब को खत्म करें, बंद करें। ये जो काला कानून पाकिस्तान की आईन पे लीगल सिस्टम ऑफ पाकिस्तान, इसको तो बंद करना चाहिए और फौरन सारे जमातों और स्टेक होल्डर्स को मिल के काम करना चाहिए। अगर आप नाब के थ्रू हुकूमतें बनाते हैं, सेलेक्टेड प्रिंसिपल्स को इक़्तिदार में दिलवाते हैं, तो जो पाकिस्तान के मीशत का हाल है वही होता है आपका पाकिस्तान मीशत के साथ। जो हमारा जमहूरियत का हाल है आज, यही होता है इसके साथ। ख्वाजा साद रफ़ीक जे केस ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में नैब एस्टेब्लिशमेंट ऐं समूरनि कठपुतली सियासी पार्टीज़ जो एहतसाब थी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नैब के बंदि करण ऐं चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इक़बाल खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पार्लियामेंट खे फौरी तौर ते हरकत में अचणु घुरिजे ऐं समूरियूं सियासी जमातूं गॾिजी नैब जे कारे कानून खे ख़त्म करण लाइ गॾियल किरदारु अदा कनि। जॾहिं जितामड़नि खे हुकूमत में आंदो वेंदो आहे त मुल्क ऐं जमहूरियत सां अहिड़ो हशर थींदो आहे जेको हिन वक़्तु पाकिस्तान जो आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान बिलावल चयो त पाकिस्तान खे करप्शन खां पाक बणाइण लाइ पीटीआई खे इक़्तिदार में आणींदड़ ॿुधाइनि त छा मुल्क करप्शन खां पाक थी वियो? हाणे त पीटीआई खे बि इक़्तिदार में रखण जो को बि जवाज़ न आहे। चूंडुनि जीअं हाणे बि समूरनि पार्टीज़ खे खेॾण लाइ हिकु जहिड़ो मैदान न मिली रहियो आहे। हफ़ीज़ शेख 10 मालियाती कमीशन मां आउट। वफ़ाक़ी हुकूमत मालियाती कमीशन जी जोड़जक वारो पहिरियों नोटिफिकेशन वापसि वठी छॾियो। मालियाती कमीशन जी जोड़जक जो नओं नोटिफिकेशन जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट अटॉर्नी जनरल जे जवाब बाद मालियाती कमीशन जे पहिरें नोटिफिकेशन ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त टुकलाए छॾी। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल नओं नोटिफिकेशन जमा कराए छॾियो। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ने चयो त नोटिफिकेशन वापसि थियण खां पोइ दरख़्वास्त बेअसर थी वई आहे। हाणे उनखे उखलायूं था। नून लीग अॻवान मोहसिन रांझा ऐं खुरम दस्तगीर तरफ़ां मालियाती कमीशन जी जोड़जक बाबति जारी थियल पहिरें नोटिफिकेशन ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। नवंबर महीने खां गाॾियुनि ते अजरक वारी नंबर प्लेट इस्तेमालु कई वेंदी। सिंध काबीना अजरक वारी नंबर प्लेट मुतारिफ़ कराइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिक्योरिटी फ्यूचर्ड नंबर प्लेट्स जी मंज़ूरी खां पोइ नंबर प्लेट ते रिफ्लेक्टिव वर्क इस्तेमालु कया वेंदा। काबीना जे इजलास में एजुकेशन सिटी एक्ट 2013 में तरमीम जी भी मंज़ूरी ॾिनी वई। तरमीम तहत चेयरमैन बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट ख़त्म। एजुकेशन सिटी जी एग्जीक्यूटिव मैनेजमेंट काउंसिल जो चेयरमैन चीफ सेक्रेटरी ऐं वाइस चेयरमैन सिड़पकारी खाते जो सेक्रेटरी हूंदो। काबीना जे इजलास में वफ़ाक़ी हुकूमत खां सिस्टर रुथ लेव्स खे सिविल अवार्ड ॾियण जो मुतालबो।
सिंध काबीना अॾावती शोबे खे फ़ाइदो पहुचाइण लाइ सूबाई टैक्स में घटिताई करे 2% करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना दहशतगर्दी, टारगेट किलिंग ऐं कुदरती आफ़तनि जे मुतासिरनि लाइ मुआवज़ा वधाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। दहशतगर्दी में जानी नुक़सान जो मुआवज़ो 5 लख मां वधाए 10 लख ऐं पुलिस मुक़ाबलनि में मौत जो शिकार थींदड़ आम शहरनि जे पोइरनि लाइ 5 लख रुपया मुआवज़ो मुक़ररु। टारगेट किलिंग जे वकड़ में ईंदड़ माण्हुनि लाइ मुआवज़ो 2 लख मां वधाए 5 लख ऐं दहशतगर्दी जे नतीजे में सॼी ज़िंदगी माज़ूर थींदड़ माण्हुनि लाइ 4 लख रुपया मुआवज़ो मुक़ररु कयो वियो। सिंध काबीना कुदरती आफ़तनि में जानी नुक़सान मुआवज़ो 1 लख मुक़ररु करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। शहरनि जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। सुप्रीम कोर्ट सहाफ़ी मतीउल्लाह जान जे अग़वा वाक़े जो नोटिस वठी छॾियो। IG इस्लामाबाद तलब तौहीन अदालत केस खे ॿुधणी दौरान सहाफ़ी मतीउल्लाह जान सुप्रीम कोर्ट में पेश। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद पुछियो त छा बाज़ियाबी बाद मतीउल्लाह जान जो बयानु रिकॉर्ड कयो वियो। इन केस में सभ खां पहिरीं त मतीउल्लाह जान जो बयानु रिकॉर्ड थियणु घुरिजे। अटॉर्नी जनरल चयो त मतीउल्लाह जान जो बयानु रिकॉर्ड नाहे थी सघियो। ॿुधणी दौरान सहाफ़ी मतीउल्लाह जान तौहीन अदालत केस में जवाबु ॾियण लाइ मोहलत जी इस्तदा कंदे चयो त अग़वा थियण सबबि जवाबु जमा कराइण जो मौक़ो नाहे मिलियो। शफ़ाफ़ ट्रायल जो हक़ ॾिनो वञे। अदालत तौहीन अदालत केस खे ॿुधणी 2 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी। सहाफ़ियुनि ख़िलाफ़ ॾोहनि जो ख़ात्मो अचणु घुरिजे। इस्लामाबाद में जेको कुझु थियो सॼी रियासत उन जी ज़िम्मेवार आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट सहाफ़ी मतीउल्लाह जान जे अग़वा वाक़े खे इस्लामाबाद पुलिस लाइ टेस्ट केस करार ॾेई छॾियो। अदालत मतीउल्लाह जान जी बाज़ियाबी बाद अग़वा ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त मोकिलाए छॾी। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स में चयो आहे त इहा अलार्मिंग सूरत हाल आहे ऐं उनखे बर्दाश्त नथो करे सघिजे। जंहिं बि अहिड़ो अमल कयो आहे उहो ॿियनि खे ड्रिॼारणु चाहे थो। कंहिं में एॾी हिमत आहे जो पुलिस जे वर्दियुनि में अग़वा वारो कमु कयो। सहाफ़ी जे अग़वा में इस्तेमालु थियल गाॾियुनि मथां पुलिस लाइट्स लॻल हुयूं। सैयद मीर मोहम्मद शाह IBA सखर जो वक़्ती वाइस चांसलर मुक़ररु। नोटिफिकेशन जारी। अॻूणे VC निसार सिद्दीकी जे लाॾाणे खां पोइ सीट ख़ाली पयल हुई जंहिं ते 21 ग्रेड जे प्रोफेसर मीर मोहम्मद शाह खे वक़्ती VC मुक़ररु कयो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान बांग्लादेशी हममनसब शेख हसीना वाजिद सां फ़ोन ते राब्तो करे खेसि पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾेई छॾी। राब्ते दौरान कश्मीर सूदो ख़िते जी सूरतहाल ऐं ॿितरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान बांग्लादेश मथां कश्मीर मसइलो हल करण लाइ किरदारु अदा करण बाबति ज़ोर भरींदे चयो त पाकिस्तान बांग्लादेश सां एतमाद ॿितरफ़ी एहतराम ऐं ख़ुदमुख़्तियारी जी बुनियाद ते लाॻापा चाहे थो। ख़िते जे अमन ऐं इस्तेहकाम लाइ कश्मीर मसइलो हल थियणु ज़रूरी आहे। फ़ोन ते राब्ते दौरान ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा वधाइण ते बि ख़्यालनि जी ॾेवत। गडाणी पिकनिक पॉइंट ते समुंड में वेझण दौरान 3 दोस्त बुॾी विया। इलाइक़े वासियुनि ऐं ईदी जी टीमुनि गॾियल कोशिशुनि सां 2 ॼणनि खे बचाए वरितो। 1 ॼणे ज़हूर सूमरो जो लाश 2 कलाकनि बाद हथ। इलाइक़े वासियुनि चयो आहे त समुंड में वेझण ते पाबंदी बावजूदु इंतिज़ामिया हरकत में न आई। वाक़े खां पोइ बि लाॻापियल इख़्तियारियूं ऑफिसिस ताईं महदूद। फौती नौजवान ज़हूर सूमरो जो वास्तो बलूचिस्तान जे इलाइक़े ओस्ता मोहम्मद सां हो। सुप्रीम कोर्ट यूट्यूब ते एतराज़ जोगे मवाद जो नोटिस वठी छॾियो। फ़िरके वाराणे ॾोह में मुलविस जवाबदार शौकत अली जी ज़मानत वारे केस में रिमार्क्स ॾींदे जस्टिस काज़ी अमीन चयो आहे त असांखे इज़हार जी आज़ादी सां को मसइलो न आहे। आवाम जे पैसे मां पघार मिले थी। असांजी कारकर्दगी ऐं फ़ैसिलनि ते ॻाल्हाइण जो आवाम खे हक़ आहे। छा FIA ऐं PTA ॾिठो आहे त यूट्यूब ते छा थी रहियो आहे। यूट्यूब सूदो सोशल मीडिया ते असांजे ख़ानदान खे बि बख़्श नथो कयो वञे। यूट्यूब ते को चाचो त को मामो बणिजी वेही रहियो आहे। जजिस खे शर्मसार कयो वेंदो आहे। अदालत घर खाते ऐं अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी करे छॾिया। सिंध में कातिल कोरोना वायरस वधीक 19 हयातियूं गिड़काए छॾियूं। फौतियुनि जो अंग 2060 थी वियो। वॾे वज़ीर अंग अखर जारी कंदे चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1929 मरीज़ कोरोना खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। 1109 केस ज़ाहिर थियण बाद मुतासिरनि जो अंग 1,15,213 थी वियो। कराची में 714, हैदराबाद में 95, टंडोल हयार ऐं छटो में 26, सखर में 25 नवां केस रिपोर्ट थिया। मटियारी में 23, बदीन में 21 ऐं जैकबाबाद में वधीक 15 केस ज़ाहिर थिया।
कराची जे गोलीमार वारे इलाइक़े में CTD ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि जी वॾी कार्रवाई। बंदिश पियल लश्कर जंगवी जा 5 दहशतगर्द गिरफ़्तार। इख़्तियारनि मूजिबि दहशतगर्दनि फ़िरक़े वाराणी टारगेट किलिंग जे 6 खां वधीक वाक़िअनि में मुलविस हुअण जो एतराफ़ कंदे इंकशाफ़ कयो त खेनि जेल मां हाफ़िज़ क़ासिम रशीद ऐं वसीम बारूदी हिदायतूं ॾींदा हुआ। बेसिक हेल्थ यूनिट हटड़ी जो अमलो कोरोना में मुब्तला थी वियो। PPHI पारां 2 ॾींहनि लाइ सेंटर बंदि करण जो फ़ैसिलो। 16 मुलाज़िमनि जी टेस्ट रिपोर्ट्स मां हिकु LHW समेत 7 ॼणनि खे कोरोना जी तस्दीक थी। खेनि घरनि में आइसोलेट रहण जी हिदायत। इस्पताल जो मेडिकल ऑफिसर 2 LHW ऐं 2 मुलाज़िमनि समेत 5 ॼणा पहिरीं ई कोरोना में वरतल। मजमूई तौरु 12 ॼणा कोरोना में मुब्तला थियण बाद PPHI पारां 2 ॾींहनि लाइ सेंटर बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो। ठुल भरिसां हथियारबंदनि भाॻियनि हथां मारिजी वियल चोर जे पलांद में नौजवान एजाज़ सूमरो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो लाश रखी धरणो। संदन चवणु आहे त 7 महीना अॻु चोरी जी कोशिश दौरान भाॻियुनि जी फायरिंग में वरकाली मीर बहर मारिजी वियो हो, जंहिं जे पलांद में मीर बहर बिरादरी जे हथियारबंदनि नौजवान खे क़तल कयो आहे। कश्मोर भरिसां ज़मीन जे तकरार तां झेड़े दौरान फायरिंग में नौजवान लालदीन मज़ारी क़तल, 10 ॼणा ज़ख़्मी। कंबर भरिसां ॻोठ गनू चांडियो मां 5 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयल नौजवान ज़मीर चांडियो जो तशद्दुद ऐं गोलियूं लॻल लाशद। वारसनि जो चवणु आहे त पुलिस ज़मीर चांडियो खे क़तल करण खां पोइ संदसि लाश सिविल इस्पताल ॿाहिरियां उछले वई। माही मक़बूल पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे। पुलिस जो चवणु आहे त ज़मीर चांडियो अहलकार खां राइफल फुरे आपघात कयो। खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत पीर जो ॻोठ में नीगर अब्दुल अहद सोलंगी खे ॾाढाई बाद क़तल करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल जवाबदार दिलबर चांडियो खे 7 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस जवाबदार जी 14 ॾींहनि जी रिमांड लाइ दरख़्वास्त कई, जेका अदालत रद्द करे छॾी। ऐं मुल्क में सोन जे मथां ई उॾाम जारी। वधीक 1500 रुपया इज़ाफ़े बाद सोन जो मुल्ह 1,15,000 रुपया फ़ी तोलो थी वियो। सोन जे 10 ग्राम अघ में 1286 रुपया वाध बाद सोन 98,594 थी वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ख़बर ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।